इंशाअल्लाह सलात शरीफ। कबीर-वरी सलात शरीफ। अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़इज़ा फ़रग़्त फ़ंसब व इला रब्बिक फ़रग़ब। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। एक बेरोवरी मोहब्बत से प्यारा दोस्तों, रब करीम इंशाअल्लाह असां सभिनी खे सोने सरदार मदनी मुख्तार जी मोहब्बत नसीब फरमाए। हबीबन जी हुब में जियूं ऐं हबीबन जी हुब में शल रब मौत नसीब फरमाए। दोस्तन मोहतरम, अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक कलाम मंझां जेकी चंद लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया आहिनि, इन लफ्ज़नि जे मुतालिक़ कुछ अर्ज़ गुज़ारींदुसि। रब करीम शल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब। इन लफ्ज़नि जे अंदर रब्बुल आलमीन ताला जल्ल शानहू एक सबक दिनो जी। वो सबक असां खे समझणो आहे ऐं उन सबक ते असां खे अमल करणो आहे। चओ इंशाअल्लाह। इन सबक जे मुतालिक़ कुछ अर्ज करण खां अॻु में हिकु भेरो वरी बि तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त हिन ॻाल्हि खे गौर सां ॿुधो, समझो ऐं दिल में पक्को अहद कयो त इंशाअल्लाह अॼु खां इन सबक ते अमल। मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम रब्बुल आलमीन ताला जल्ल शान इरशाद फरमायो, फ़इज़ा फ़रग़्त फ़ंसब व इला रब्बिक फ़रग़ब। वो जंहिं वक्त तू फारग थी, जंहिं वक्त तू वांदो थी त उथी खड़ो थी।
व इला रब्बिक फरगब ऐं पंहिंजे पालणहार ॾे राग़िब थी वञ। जंहिं वक़्तु वांदो थी फ़इज़ा फ़रग़्त जंहिं कम में आहीं, जंहिं मशगूली में आहीं, जंहिं कारोबार में रुधल आहीं, फ़इज़ा फ़रग़्त जॾहिं इन कम खां वांदो थी वञी, फनसब उथी पव, जुहद कर, मेहनत कर, कहिड़ी इला रब्बिक फरग़ब पंहिंजे पालणहार ॾे राग़िब थी वञ, पंहिंजे मालिक ॾे मुतवज्जे थी वञ, पंहिंजे ख़ालिक ॾे, पंहिंजे खाराईंदड़ प्यारींदड़ रोज़ी ॾींदड़ उपाईंदड़ निपाईंदड़ तुंहिंजी संभाल लहण वारे रब सॾिबो ई उन खे आहे। रब छा खे सॾिबो आहे? जेको पाले निपाए, जेको खाराए, जेको प्यारे, जेको सार संभाल ले, उन खे रब सॾिबो आहे। इला रब्बिक तरफ़ रब पंहिंजे, जेको तुंहिंजो रब आहे, जेको तुंहिंजो पालणहार आहे, जेको तुंहिंजो ख़ालिक ऐं मालिक आहे, जेको तुंहिंजो राज़िक आहे, पोइ छा कर जो उन रब ॾे मुतवज्जे थी। फ़इज़ा फ़रग़्त जॾहिं फारग़ थिए, हाणे वांदो न वेह। छा कर? तफ़सीर समरकंदी में फ़क़ी अबुल समरकंदी रहमतुल्लाह अलैह लिखो त हिन आयत करीमा जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन ताला जल्ल शानहू पंहिंजे पाननि खे वांदे वेहण खां मनो कई आहे। छा छा? वांदा न वेहो, वांदा न वेहो, वेली न बह, वांदी न बह, कुछ करदी रह, खाली भांडा भरदी रह, वांदो न वे, बेकार वक्त के बर्बाद न कर, कीमती जिंदगी के रायगान न विञाए। फ़इज़ा फ़रग़्त जॾहिं वांदो थियो ई, फारग़ थियो ई, कम खां वांदो थियो ई, हाणे वांदो न वे, हाणे पंहिंजे रब ॾे मुतवज्जे थी। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? सबक भलो आहे कि न? बस अॼोके जलसे जो इहो सबक अथव। ऐं ही मिस्कीन, ही फ़क़ीर तव्हांजो दुआगू तव्हांजे लाइ मदीने मज़ा इहो सबक खणी आयो। मदीना मुनव्वरा मज़ा तव्हांजे लाइ इहो, जेकी मूंसां मुहबत रखो था, तव्हांजे लाइ सबक खणी आयो आहियां त वांदो वेहणो न आहे। जी हज़रत सैयदना फारूक आज़म आदिल उमर हज़रत उमर बिन ख़त्ताब सचो रज़ी अल्लाह ताला अन्हु सानी अल खुलफा प्यारे पैगंबर जो ॿियो नंबर खलीफ़ो फारूक आज़म फरमाए थो त मां इहा ॻाल्हि पसंदि नथो कयां जो तव्हां मां को माण्हू वांदो वेठो हुजे, तव्हां मां को माण्हू, इहा ॻाल्हि मूंखे नथी वणे, न दीन जे कम सां हुजे न दुनिया जे कम सां हुजे, वांदो वेठो हुजे, इहा ॻाल्हि मां पसंदि नथो कयां। सैयदना फारूक आज़म पंहिंजे मुखातिबनि खे, पंहिंजे सोबत में वेहण वारनि खे, पाण सां गॾु उथण वेहण वारनि खे फरमाए पियो त तव्हांजो वांदो वेहण मूंखे नथो वणे, या कंहिं दुनियावी कम सां हुजो या दीनी कम सां हुजो। जी सिंधी में हिकिड़ो पुट पहाको ॾींदा आहिनि त वांदो माण्हू अलाह जो दुश्मन। जी पहाको ॾींदा आहिनि त वांदो न वेहिजे। जेकॾहिं वांदा आहियो, कमकार खां फारग़ थिया आहियो, त पोइ छा कयो? पंहिंजे रब ॾे मुतवज्जे थी वञो। इन आयत पाक जे तफ़सीर में मुफ़स्सिरनि घणा कौल लिखिया आहिनि। कन फरमायो अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु इन आयत जो तफ़सीर कंदे फरमायो फ़इज़ा फ़रग़्त जॾहिं तूं निमाज़ खां वांदो थिए, जॾहिं तूं फ़रग़्त मजा मुराद आहे निमाज़ खां वांदो थियण, फनसब त पोइ हाणे छा कर
जॾहिं निमाज़ खां वांदे थिए त दुआ में शुरू थी छा कर दुआ में शुरू थी। हज़रत मुजाहिद फरमायो त फ़इज़ा फ़रग़्त जॾहिं जिहाद खां वांदो थिए जॾहिं जिहाद खां वांदो थिए इला रब्बिक फ़रग़ब जिहाद खां वांदो थिए हाणे इबादत में राग़िब थी वञे। कन चयो कन मुफ़स्सिरनि चयो त जॾहिं सोमाणी जी निमाज़ पढ़ी वांदो थिए फनसब उथी खड़ो थी हाणे वरी रात जी निमाज़ अदा कर। कन चयो त जॾहिं तूं क़ुरान जी तिलावत करे वांदो थिए त पोइ तूं दुआ में मशगूल थी वञ। दुआ मां वांदो थी वञे त ज़िक्र में शुरू थी वञ। ज़िक्र मां वांदो थिए त दुरूद पढ़ण में शुरू थी वञ। दुरूद खां वांदो थिए दुरूद खां वांदो थिए त वरी क़ुरान जी तिलावत में शुरू थी वञ। वांदो न वे। मुझे आका फरमायो मदीने वारे साईं फरमायो ही गाल दिल ते लिखण जहिड़ी आहे। मां पहिरीं बि लिखाए चुको आहियां जन खे लिखियल हूंदी तन खे हूंदी जन विसारी तन विसारे छॾी। मुझे आका फरमायो त ॿिन नेमतुनि में घणा माण्हू ॿिन नेमतुनि जो क़दुरु न कंदा आहिनि। ॿिन नेमतुनि जो जी ॻाल्हि यादि बीहंदी। ॿिन नेमतुनि जो घणा माण्हू क़दुरु हिकिड़ो वांदकाई ॿियो सिहत तंदुरुस्ती। सिहत वॾी नेमत आहे। सिहत वॾी नेमत आहे। तंदुरुस्ती वॾी नेमत आहे। साईं फरमाइनि था त घणा माण्हू अहिड़ा अथव जिन खे पंहिंजे तंदुरुस्ती जो क़दुरु न आहे। ख़ुदा ख़ैर करे रुगे हौड़ में सूर थो पवे त उन माण्हू जी राति कीअं थी गुज़रे। कन में सूर पवे अख में सूर पवे पेट में सूर पवे ख़ुदा पनाह में रखे का थोरी ॻाल्हि थोरी तकलीफ़ अची वञे पोइ क़दुरु थिए थो जॾहिं सभु माण्हू सुता पिया आहिनि ऐं दर्द वारो माण्हू पासा वराए थो। सूर उनखे सुम्हण नथो ॾिए। सूर सुम्हण नथो ॾिए पोइ क़दुरु पवेसि थो त मां सिहत बि का वॾी नेमत आहे। पोइ चवे थो त जॾहिं चङो ऐं घणा माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे वांदकाई जो क़दुरु न कंदा आहिनि। टाइम की पास कंदा आहियो होटल ते टीवी जे अॻियां जी वॾेरे जी उताक में दोस्तनि सां कचहरी में राग ॿुधण में गाना ऐं सुरूद ऐं रिकॉर्ड ॿुधण में राति असांजी ईअं गुज़री वई। हाय 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 भला ॿियो कुझु न कयोसीं त निंड में राति हली वई। पर ॿुधो न मुंहिंजी ॻाल्हि जेकॾहिं तव्हां राति में रुॻो 8 कलाक निंड कयो के ॾींहं जो बि निंड कनि था राति जो बि कनि था के घणी कनि था के थोरी कनि था पर सरासरी तरह जेकॾहिं 8 कलाक माण्हू निंड करे जी 1 8 8 2 8 16 3 8 24 माना 3 पती आहे। ॾींहं राति जी 3 पती हली वई निंड में। हिकिड़े माण्हू जी जेकॾहिं उमिरि हुजे 30 साल रोज़ानो 8 कलाक निंड करे त पूरा 10 साल हुनजा निंड में गुज़री पूरा 10 साल निंड में गुज़री विया ग़िफ़लत में गुज़री विया। दोस्तों ॾाढी पाण खे कस लाए वेठा आहियूं। जे समझदार आहियो जे अकुल वारा आहियो त निगाह करे मां पंहिंजे गिरेबान खे ॾिसां तव्हां पंहिंजे गिरेबान में छाती पाए ॾिसो असांजी ज़िंदगी कीअं गुज़री वई छा कयोसीं। ऐं ॿुधो तव्हांजी ज़िंदगी अणगणी न आहे अनलिमिटेड यानी जंहिंजी का हद मुक़रर थियल न हुजे यानी लातादाद ज़िंदगी जा ॾेहाड़ा मिलनि ईअं कोन्हे। तव्हांजा साल बि ॻणियल अथव तव्हांजा महीना बि ॻणियल अथव तव्हांजा कलाक बि ॻणियल आहिनि तव्हांजा मिंट बि ॻणियल आहिनि तव्हांजा सेकंड बि ज़िंदगी जा ॻणिया पिया आहिनि।
खुदा जी इज्जत जो कसम कुरान तो फरमाए इदा जा अजलुहुम ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून। हिकड़ी साथ हिकड़ो सेकंड हिक घड़ी न मौत अगे अचणो आ न पोइ अचणो। पोइ हद मुक़रर थी पई आहे। हाणे हे अॻियों असां अचूं था पिया, असांखे ख़बर न आहे त असांजी हद किथे अची ॻंढो ईंदो। तूं निंडुनि में, तूं कचहरियुनि में, तूं ग़िफ़लतुनि में, तूं ड्राड़नि पटाकुनि में, तूं टहकॾई खिलण में कल कोन पवंदई ओ मुंहिंजा पीरी जो मौत जो हथ तुंहिंजे गिची में पइजी। ओ गाफिल, ओ बेखबर, ओ बेखबर, कुरान तोखे पुकारे थो फ़इज़ा फ़रग़्त फ़ंसब। ओ बना जॾहिं वांदो थियो आहीं, जॾहिं कमकार खां जहिड़े कम में वेठो आहीं इन खां जॾहिं वांदो थियो आहीं त हाणे वांदो न वे इला रब्बिक फ़रग़ब, पंहिंजे रब ॾे राग़िब थी वञ। कई रब तुंहिंजे नजात जा रस्ता ठाहिया आहिनि, कई वाटूं रब ठाहियूं आहिनि, कई तुंहिंजे छोटकारे जे लाइ रब बहाना ठाहिया आहिनि। मन हीअं कर त छुटी पव, मन ही कम कर त तुंहिंजी नजात थी पवे। ओदा ओ मिठा हाय हाय हाय, अजीब ॻाल्हि आहे, अजीब ॻाल्हि आहे। तफ़सीर रूहुल बयान वारे लिखियो आहे, रिवायत आंदी आहे, हदीस आंदी आहे, मुंहिंजे मदीने वारे साईं जो कौल नकुल कयो। मुंहिंजे आका फरमायो त हिकिड़ो मोमिन बानो बिस्तर तां उथे थो ऐं सुहिणी तरह ठाहे ठाहे वुज़ू करे थो। छा थो करे? सुहिणी तरह ठाहे ठाहे आराम सां इत्मीनान सां वुज़ू करे थो। वुज़ू करे ऐं सिर्फ़ बरकातूं निमाज़ नफ़िल पढ़े थो, बरकातूं निमाज़ नफ़िल पढ़े थो त अल्लाह उन जे लाइ जन्नत वाजिब करे छॾे थो। अल्लाह उन जे लाइ जन्नत वाजिब करे छॾे थो। वदा छा एतिरी बि तव्हां को नथी पुॼे जो कंहिं राति में उथी बरकातूं नफ़िल पढ़ो? मुझे आका फरमायो त जॾहिं राति जो वक़्तु थिए थो ऐं मानो करवट मटाए थो, पासो वराए थो, पासो वराए ऐं चवे थो अल्लाह, पासो वराए चवे थो अल्लाह, रब 70 भेरा चवे थो जी चवण, जी चवण, जी चवण। हाय हाय अम्मा जी जल मोमिनन जी मां आयशतुल हुमैरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, अम्मा जी जल साईं फरमायो त मुंहिंजो सुहिणो सरदार मुंहिंजे वारे में आयो ऐं फरमाई त आयशा छा तूं मूंखे इजाज़त नथी ॾी पंहिंजे रब जी इबादत वेही कयो? मूं अर्ज़ कयो मुंहिंजा आका जेका तव्हांजी मर्ज़ी। मूं ॾिठो त मुंहिंजे पुनल वुज़ू फरमायो, अम्मा साण फरमायो मुंहिंजे लजपाल नबी सिर सजदे में रखियो ऐं रोदा रहिया, रोदा रहिया। महबूब सजदे जे अंदर रोदा रहिया ऐं मुंहिंजे आका जो सजदे वारी जाइ लुड़कनि में आली थी वई। अम्मा साण फरमायो महबूब जो सजदो एतिरो तवील थी वियो, एतिरो डिघो थी वियो जो अम्मा फरमाए त मूंखे ख़ौफ़ थी पियो त मता किथे सजदे में मुंहिंजो पुनल मूंखो जुदा न थी वञे, किथे सजदे में ई महबूब पंहिंजे रब सां न वञी मिले। उथियसि महबूबन जे कदम पाक खे वञी हथ लाथो, महबूबन सिर सजदे मां मथे खयो
महबूब जो तिन्नों मुबारक सुजी वियो, पैर मुबारक सुजी विया। अम्मा जी जरा अर्ज कर लगी, मुझा महबूब रब तुझे अॻियनि खे भी बख्शे छॾियो आहे, तुझे पोयनि खे भी रब बख्शे छॾियो आहे। मुझा पुनर तू एतिरो रोई थो, एतिरो क़याम करी थो, एतिरो दुआऊं घुरी थो, छाजे लाइ? फरमाइनि था, ए आयशा, ए मोमिननि जी मां, अफला अकून अबदन शकूरा, छा मां शुक्रगुजार बानो न बण जा, मां शुक्रगुजार बानो न बण जा। कुर्बान या रसूल अल्लाह, तुझे शुक्रगुजारी ता कुर्बान वञे, गुनाह उम्मत करे, गुनाह तू असा गदला गुनहगार कयूं, ऐसा जो आका सारी रात रोई उम्मत जेड़ा दुआऊं करे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। दोस्तों, ग़ालिबन तिबरानी कबीर जी रिवायत आहे, हज़रत मौला रूम पंहिंजे मसनवी में बड़े अजीब दर्द अंगेज पेराए में इन रिवायत के बयान कयो आहे। असल में यह रिवायत तिबरानी कबीर जी आहे। मुझा सुहिणा हबीब एक रात आरामी थिया, जिब्रील अमीन आयो, या रसूल अल्लाह, तवी अगर आराम कंदा तो तुझे उम्मत जे लाइ दुआऊं केर घुरंदो? रात जो वक्त आसमानी हुकुम आयो आहे, मुझा सोना सरदार पंहिंजे हवेली पाक मुझा बाहर निकता, पैर मुबारक उघाड़ा है, मथो मुबारक उघाड़ो, सोना हबीब रवाना थी विया। सुबुह थिए तो असां भी दर ते बेकरार इंतजार में, खबर पई त रात जे वगड़े में मुझा सोना सरदार काॾे निकिरी विया आहिनि। असां भी ॻोल्हा में निकता, तलाश में निकता, उत्तर ओभर ॾखिण ओलह हर पासे ॻोल्हींदे तलाश कंदे ॾींहुं सारो गुज़री वियो, मगर किथे महबूब नज़र न आया। उहे परवाना, उहे महबूब जा मस्ताना जेकी हिक घड़ी दिलबर जे दीदार खां सवा बेकरार हूंदा। अज ताईं मदीने मुनव्वरा में ॾिसो त जिते मुंहिंजे दिलबर नबी जे घर मुबारक जो दरवाज़ो आहे, उन जे साम्हूं सोने सिद्दीक़ अकबर जो दरवाज़ो अॼु बि दर जे साम्हूं मौजूद। रात थींदी हुई, हर को वञी पंहिंजे घरनि में सुम्हंदो, पर सिद्दीक़ अकबर पंहिंजो दर खोले दिलबर जे दर ॾे निहारींदो रहंदो। केॾी महिल दर खुलंदो, केॾी महिल पंहिंजे आका जो दीदार थींदो। अल्लाह अल्लाह, बेताब बेकरार असावी ॻोल्हींदे तलाश कंदे ॾींहुं गुज़री वियो, ॿियो ॾींहुं गुज़री वियो, टियों ॾींहुं गुज़री वियो, मगर अञा महबूब सोननि सां मुलाक़ात न थी सघी आहे। अचानक हिकिड़े धनार खे ॾिठऊं
धनार बकरिन जो धन चारे रहियो आहे। ओ धनार तूं त पंहिंजे धन सां, पर असांजो दिलबर नबी किथे निकिरी। ओ मूंखे ॾियो को पुनल जो दसुड़ी अदियूं त गोली निहारिया बीठी घसड़ी अदियूं, मूंखे ॾियो को पुनल जो। वो धनार चवण लॻो अदा ॿी त का ख़बर न थम, पर हिन जबले सिला जो जेको गार आहे अॼु 3 रात 3 ॾींहं आहे, इन जबल जे गार मजा रोअण जो आवाज़ ॿुधण में अचे। अंदर को रोए थो, हर घड़ी ईअं थो चवे त अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती, ए अल्लाह मुंहिंजी उम्मत खे बख्श कर, मुंहिंजी उम्मत खे माफ़ कर। असां बि वञी ॾिसनि त सोनो सरदार सिरो सजदे में आ, लखनि जी दिस्तार लथी पई आ, रोंदे रोंदे हार जी ज़मीन पंहिंजे पाक मोतियुनि जहिड़े ॻोढ़नि सां ज़मीन आली करे छॾी। हाय हाय उम्मत जे लाइ रोअनि पिया। 3 ॾींहं 3 रातियूं पंहिंजे ग़ुलामनि जे लाइ दुआऊं घुरंदे गुज़री वञनि। चो सल्लल्लाहु अलैहि या जेॾीमहिल निमाज़ खां फारिग़ थी वञी त दुआ में मशगूल थी वञ। जेॾीमहिल दुआ खां फारिग़ थी त तिलावत में मशगूल थी वञ। जे तिलावत खां दिल भरजी अचई त वरी दुरूद सलाम पढ़ण में शुरू थी वञ। जे दुरूद सलाम पढ़ंदे पढ़ंदे वरी जे दिल चाही त वुज़ू करे निमाज़ पढ़ण में शुरू थी वञ। वांदो नवे ज़िंदगी खे न गवाए, पंहिंजे क़ीमती रातियुनि खे, पंहिंजे क़ीमती ॾिहाड़नि खे अजायो रायगान न विञाए। जेको वक़्तु मिलई वेही चओ अल्लाह रहण वारो अल्लाह जो कामिल वली आहे। रात थींदी आहे त छा कंदो, जेको भले में भलो वॻो हूंदुसि उहो पाईंदो, गुस्ल कंदो, भलो लिबास पाईंदो, अतर मखींदो, खुशबू मखींदो। माण्हू पुछो त सही, जॾहिं ॾींहुं थींदो आहे त माण्हू वेंजी गुस्ल करे कपिड़ा सुठा पाए बाज़ारुनि ॾे निकिरी वेंदा आहिनि। तव्हां वरी राति जो नवां कपिड़ा पाईंदा आहियो, अतर मखींदा आहियो। माण्हू त ॾींहं जो बाज़ार ॾे वञनि, तव्हां छाजे लाइ राति जो कपिड़ा मटाईंदा आहियो। फरमाया बा माण्हू बि बाज़ार ॾे वेंदा आहिनि, मां बि हिकिड़ी बाज़ार ॾे वेंदो आहियां। दुनिया जा माण्हू दुनिया जी बाज़ार में वञी ख़रीद फरोख्त कंदा आहिनि, कुझु ॾींदा आहिनि, कुझु वठंदा आहिनि। कुझु बाज़ार में कुझु ॾिबो आहे, कुझु वठिबो आहे। पैसा ॾिबा, सीधो सामान वठिबो आहे। फरमाई त मां वरी अल्लाह जी बाज़ार में वेंदो आहियां। मां बि कुझु ॾींदो आहियां, कुझु वठंदो आहियां।
इसी हुआ बाजार रात जो बाजार तसा बुद्धि को ने का जुम्मा बाजार हफ्ता बाजार बुध बाजार ये तो बुद्धियों सी रात जी बाजार केड़ी फरमाई ता हाओ जने रात थींदिया बिस्तर विछाए जीवींदा मानू वनी बिस्तरन ते आरामी थींदा आहिनि पखी पखण पंहिंजे आखेरनि में आरामी थींदा आहिनि मुसाफ़िर थका मांदा फुटपाथनि ते रस्तनि जे किनारनि ते सुम्ही पवंदा आहिनि पर उन वक़्त में अल्लाह ताला जल शानो जे रहमत जी बाज़ार खुलंदी आहे अल्लाह जे रहमत जी बाज़ार खुलंदी आहे छा कंदो आहियां जो रब जी रहमत वारी बाज़ार मजा खरीदारी कंदो आहियां जैसे छा खरीद कंदो ई फरमाई त अल्लाह ताला जी बाज़ार मजा जन्नत खरीद कंदो आहियां जन्नत जूं माड़ियूं खरीद कंदो आहियां जन्नत जूं हूरूं कसूरूं खरीद कंदो आहियां सोना कीअं खरीद कंदो ई असां त बाज़ार मजा पैसा ॾेई शइ वठंदा आहियूं फरमाई हाओ मां अल्लाह जी बाज़ार में अखियुनि जा ॻोढ़ा ॾेई जन्नत खरीद कंदो अखियुनि जा लुड़कारे पिंबड़ियूं पुसाए नस्ल अदा करे सजदा करे रब जो जिक्र करे मदीने वारे मीर ते दुरूद सलाम पढ़ी मां रब जी बाज़ार मां जन्नत के खरीद करे ईंदो आहियां वखर ढेरों ढेर वखर ढेरों ढेर पर विहाई दड़ वेसला कन विहाए वस कया कनी कई अवेर घिटियूं घुमदे घेर वखर विकामी विड़ो रब जी बाज़ार त खुली पया खरीदार खरीद करे रहिया आहिनि ॾियण वारो ॾेई रहियो आहे वठण वारा वठी रहिया आहिनि पर हाय क़िस्मत करम अल्लाह जी खोटी जेकॾहिं मुंहिंजी रात निंड में गुज़री वई जे मुंहिंजी रात ग़फ़लत में बर्बाद थी वई जे मुंहिंजी अछी ॾाढ़ी गुनाहनि में थी वई त क़िस्मत मुंहिंजी खोटी चइबी जो खोटी मुंहिंजी किस्मत के जोड़ो ना है लिखो असल जो बियो केर ड्राहे खोटी मुंहिंजी किस्मत के जोड़ो ना है ओ सजण जे सदन ते जेकर कनो ॾिया मुर्शिद जे सदन ते जेकर कनो ॾिया गुनाह ने जूं घिटियूं कॾहिं ना घुमा अफ़सोस अरमान अफ़सोस अरमान वेनो में अजायो अॼु ऐं मूंखे
मदीने में लिस। आशिक किए था जन्नत खरीद कर, आशिक किए था पंजे महबूब के रिझाए नहीं परचाए। कंजा लुड़क बंद न था थियन, कंजा सिर सजदन में इन के दुआउन में इन के कुरान जी तिलावत में इन। खुदा जो कसम हिन दौर में हेड़े वक्त में भी एड़ा मानू मदीने में मुंह ॾिठा जेकी रोजानो कुरान जो टीहो खत्मो पूरो था कर। 83 पारा कुरान जा रोजानो टीह में भी 83 पारा, त रात जो भी 83 पारा पूरा पिया कर। एड़ा मानू ॾिसंदे जेके सारी सारी रात नफल पढ़ंदे पढ़ंदे ॾींहुं करे ॾियनि, सारो ॾींहुं अल्लाह जे इबादत में दिलबर नबी ते दुरूद पढ़ण में गुज़ारियो छॾे। ओ नौजवान, ओ मुंहिंजा प्यारा नौजवान भा, पंहिंजे जवानी जो कदुरु कर। अॼु जवानी थई, जिस्म में साह थई, ताकत थई, तवानाई थई, या तुंहिंजी तवानाई गुनाहनि में बर्बाद न कर। पंहिंजे जिस्म जूं कुवतूं अल्लाह जे बेफरमानी में इस्तेमाल न कर। ओ नौजवान, पंहिंजी जवानी शैतान जी गुलामी में बर्बाद न कर। पंहिंजी जवानी सच्चाई करणु चाहिए त दिलबर मोहम्मद जे गुलामी में पूरी कर। ओ मुंहिंजा कुराड़ा भाव, ओ पंहिंजे अछनि वारनि जो कुझु हया कर, पंहिंजे परनि ते कुझु बाझ कर। हाणे त कब्र में पेर लड़कायूं वेठो ई, अञा बि तुंहिंजी अख नथी खुले त पोइ तूं कॾहिं सियाणो थींदे। ओ मुंहिंजी अदी, ओ मुंहिंजी भेण अख पट, ओ मुंहिंजी जीजल अम्मा, वक़्तु गुज़रंदो थो वञई, मौत मथो भरियो बीठो अथई। ओ भेण, पंहिंजे ज़िंदगी खे सदोरो करणु चाही त चओ अल्लाह। दे ताणे हो तो उहे ॾिसूं हे कर हाणे, हो तो उहे ॾिसूं हे कर हाणे। ढेर मिटीअ जा ट्राहे अदा जस जोगी अड़न खे आए। हो वेड़ा से तोड़ निभाए अदा जस जोगी अड़न खे आए। बोल तुझा जोगी अड़ा काॾे विया, तुझा मारूअड़ा काॾे विया, तुझी अम्मा जी जल काॾे वई, तुझो कुर्बन भरियो अब्बो काॾे हलियो वियो। ओ पहिरीं प्यारा सुभाणे नंबर तुंहिंजो बि अचण वारो। रब जो फरमाए फ़ाइदा फरग़्त फंसब, ओ जेॾीमहिल वांदो थी ताणे वेही न रहो, हथ हथ ते रखे वांदकाई में पंहिंजा क़ीमती लम्हा बेकार न विञाए। पोइ छा कर, इला रब्बिक फरग़ब, पंहिंजे रब ॾे राग़िब थी वञ, पंहिंजे रब खे वेही पुकार।
इबादतूं आहिनि, सभु भलियूं आहिनि, पर खीर हूंदो आहे, उन खीर मंझां विलोड़े 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 छा कढिबो आहे? मखण। ग़िज़ा, तवानाई, कुवत ऐं असुल जेको निचूड़ ऐं ख़ुलासो हूंदो आहे, छो हूंदो आहे? मुंहिंजे आका फरमायो अब्दुआ मुखुल इबादत, दुआ इबादत जो मग़ज़ा, दुआ सभिनी इबादतुनि जो निचूड़ ऐं ख़ुलासो आहे। जेॾी महिल वांदो थी त पोइ वेही पंहिंजे रब खां दुआऊं घुर। ऐं हाणे हिकिड़ी हदीस पढ़ी अथमि, ग़ालिबन दारमी शरीफ़ जी हदीस आहे। मुंहिंजे आका फरमायो, असहाबी पुछो त या रसूल अल्लाह भले में भली इबादत कहिड़ी आहे? मुंहिंजे आका फरमायो, भले में भली इबादत अथव दुआ। छा? असहाबी चयोसीं भले में भली दुआ कहिड़ी आहे? साईं फरमायो, दुआ उल मरउ लिनफ्सी, भले में भली दुआ इहा अथव जेको माण्हू पंहिंजे जीअ जे लाइ वेही दुआ घुरे, पंहिंजे सिर जे लाइ। मौला मूंखे सिहत ॾे, मौला मूंखे माफ़ी ॾे, मौला मुंहिंजी हीअ मुराद पूरी कर, मौला मुंहिंजी हीअ हाजत पूरी कर। भले खां भली इबादत अथव दुआ, भले खां भली दुआ त पंहिंजे सिर जे लाइ वेही रब खां घुर कयो। सम्झो सम्झो, वाट सां वञो पिया, वाट ते हलंदे तुंहिंजी जुती छिजी पवे, चओ त मुंहिंजा मौला मुंहिंजी जुती छिजी पई आहे, मूंखे जुती ॾे। कुनो चढ़ियो पियो आहे, ॿोड़ रझे पियो, भत बड़के थो, लूण खुटी वियो आहे, चओ मौला मुंहिंजो लूण कुने जो खुटी वियो आहे, ॾिसो त इते ई लूण ॾिए थो या नथो ॾे। बाक़ी तूं घुरंदे ईअं अदा अलाह खे चई चई बीठा आहियूं, साईं घणा कम अथसि, जॾहिं असांजो बि नंबर अचे न न न न न, जे घुरण सां न ॾिए त पोइ रब ई नाहे। रब छा जो आहे? जे घुरूंसि माना घुर्स न ॾे त खज़ाना ठाहिया कंहिंजे लाइ अथसि। मुंहिंजे आका फरमायो त नंढड़े में नंढड़ी शइ घुरण खां आर न कयो। नंढड़ी शइ ओ ॾींहं जी वट खपे न, या सुईअ जो धागो खपे, नंढड़ी शइ आहे त बि तव्हां अलाह खां घुरण खां आर न कयो। नंढड़ी शइ रब खां कहिड़ी घुरां? जे वॾो माण्हू को ईंदो आहे त चइबो आहे हिन खां वॾो वज़ीर साहिब आयो आहे या सदर आयो आहे, हिन खां शइ का एॾी घुरां, टके पैसे जो सवाल हिन खे कीअं कयां? मदीने वारा साईं फरमाइनि था त नंढड़े में नंढड़ी शइ रब खां घुरण खां आर न कयो, वॾे में वॾी शइ रब खां घुरण खां हिजाब न कयो। वॾे खां वॾी शइ तव्हां सम्झो था ई वॾी शइ आहे, हीअ भला कीअं रब खां घुरां? त लजी थींदो त हेॾी वॾी शइ कीअं रब खां घुरां? जेका शइ तुंहिंजे नज़र में वॾी आहे, रब जे अॻियां का वॾी कान्हे। आहे 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 जी? नंढे में नंढी शइ घुरण खां आर न कयो, वॾे में वॾी शइ घुरण खां हिजाब न कयो। घुरण कमु तव्हांजो, ॾियणो कमु रब जो। असहाबी पुछो त या रसूल अल्लाह मूंखे को अहिड़ो वक़्तु ॿुधायो, नौजवान अहिड़ो को वक़्तु ॿुधायो या रसूल अल्लाह, हेॾे तवज्जो, या रसूल अल्लाह अहिड़ो को वक़्तु ॿुधायो जे वक़्त में जा दुआ घुरा सां क़बूल पए खपे। अहिड़ो वक़्तु तव्हांखे बि खपे। असहाबी अर्ज़ कयो त आका अहिड़ो वक़्तु ॿुधायो जे वक़्त में जा दुआ घुरा सां क़बूल पवे। मज़ूब अहिड़ो वक़्तु खपे जे मदीने जी हाज़िरी जे लाइ दुआ घुरणी आहे। वक़्तु कहिड़ो जिते दुआ अघामी वञे, दुआ रद्द ई न थिए। ॿुधायां मुंहिंजे आका फरमायो क़बूलियत जो वक़्तु अथव, दुआउनि जे क़बूलियत जो वक़्तु अथव दुबुर कुल सलातिल मक्तूब, हर फर्ज़ी नमाज जो, हर
फर्जी नमाज जो सलाम वराए जेका दुआ घुरंदे सा कबूल फजर जी नमाज पढ़ी सलाम वराई दुआ घुर कबूला बेपारी जो फर्ज 4 रकातूं पढ़ी सलाम वराई दुआ घुर कबूला बेपारी जो फर्ज पढ़ी सलाम वराए दुआ घुर कबूला सिजल तो सुमणी हुजे फर्जी नमाज पढ़ी दुआ घुर यो कबूल जो वक्त आ एडी मल दुआ रद्द न थींदी आ मुझे आका फरमायो जो वद्दुआ फी जौफिल लैलिल आखिरे रात जे पोए हिस्से जे विच में रात जो पोयो हिस्सो यानी रात जी जो 5 पतियूं गुज़री वञनि बाक़ी 6 पती रात जी बची हुजे ओ इहो 6 पती बाक़ी बची हुजे इहो वक्त वलियन जो वक्त थव फकीरो रब जे दोस्तन जो वक्त थव कबूलियत जो वक्त थव जड़ी मला ओ सुबह जी थदी हीर खुलंदी आ सब सुम्ही पवंदा थदड़ी हीर में कुंगरा पिया लगंदा पखी पखण जानवर चौपाया इंसान बिस्तरन ते सुता पिया पर मुझे आका फरमायो तो ओडी मल करीम रब आसमाने दुनिया ते लहींदो आ फरमाईंदो आहे को मुखा घुरण वारो त ॾियास आहे को घुरण वारो आहे को बीमार त शिफा ॾियास आहे को मुश्किल मारियो उन जी मुश्किल लाहे छॾियास आहे को दुखन जो आज़ारियो उन जा दुख मां रब लाहे छॾियां ओ रात जो पोयों भाङो एॾी महिल जेका दुआ घुरंदो सा करो जेका इल्तिजा कंदो सा आगामी इहो वक्त अथव हीरनि ऐं मोतियुनि लाल ऐं जवाहरनि जहिड़ो क़ीमत अहिड़े वक्त जो कदुरु कजे कजे चवल्ला कानू कलीलम मिनल लैल मा यहजऊन बिल असहारे हुम यस्तगफिरून रब फरमाए त अल्लाह जे बानन जी अलामत जो रात तमाम थोरी निंड कंदा आहिनि छा कंदा आहिनि निंड को मनो कोन्हे नफ्स जो हक़ आहे निंड करणी आहे अन्नौम राहतुल बदन व ज़ियादतुल अक़ल ज़रूरत वारी निंड बदन जी राहत आहे अकुल खे वधाइण वारी आहे ज़रूरत वारी निंड कमु न आहे पर मुंहिंजा पिरी प्यारा जॾहिं ज़रूरत वारी निंड पूरी थी वञे त पोइ जागी पंहिंजे पुनल खे परचाइण जे लाइ पांधु पाइणो आहे कानू कलीलम मिनल लैली मा यहजऊन अल्लाह जा बाना रात जो थोरी निंड कंदा आहिनि ॿियो छा कंदा आहिनि व बिल असहारे जॾहिं सहर जो वक्त थींदो आहे सुबुह जी थबड़ी वेल ईंदी आहे ओॾी महिल उथी पंहिंजे रब जे दर ते बख़्शिश घुरंदा आहिनि अस्तगफार पढ़ंदा आहिनि सहर जे वक्त में वेही चवंदा अल्लाह अस्तगफिरुल्लाह सुबुह जो वक्त दुआउनि जे क़बूलियत जो वक्त आहे हाणे उथो पासा वराए वरी वरी सवड़ विझी सुम्ही पओ ॿ ज़ाल मुड़ुस अथव ॿ
ज़ाल मुड़स अहिड़ा आहिनि जन खे ॾिसी अल्लाह खां टाक निकिरी थो वञे, रब ॾिसी खिले थो, अल्लाह एॾो ख़ुशि थिए थो। हिकिड़ो हूंदो आहे खिलणु मुस्कुराइण, यद हक़ यानी टाक ॾेई खिलणु। अल्लाह एॾो ख़ुशि थो थिए, एॾो ख़ुशि थो थिए जो अल्लाह ताला दिल शानो खिले थो। रब करे छल असां उन्हनि मज़ा हुजनि जिन खे ॾिसी असांजो सुहिणो रब राज़ी थी करणु चाहियो था। कहिड़ा कहिड़ा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रात जो मुड़स उथियो, ज़ाल सुती पई आहे, तहज्जुद नमाज जो वक़्तु आहे। मुड़स चवे थो ज़ाल खे त फ़क़ीराणी उथी तहज्जुद पढ़ूं, उथी घरवारी उथी तहज्जुद पढ़ूं। वो वरी सदोरी पासा वारा सुम्ही थी पवे। पोइ ही छा थो करे जो पाणीअ में हथड़ो पुसाए सन्हा चंडड़ा हुनजे मुंहं ते हणे, पाणी जा सन्हा छंडा हुनजे मुंहं ते हणे थो त जीअं उथे सुजाग थिए। अल्लाह ताला इन ज़ाल मुड़सनि खे ॾिसी रब खुटा, अल्लाह ख़ुशि थो थी। वरी ज़ाल उथी आहे ऐं भोतार निंड पियो आहे। ज़ाल वीचारड़ी ॾिजेसि ॾिठी त मथां छिड़ब न ॾिए। ओ घर वारा उथी उथी तहज्जुद पढ़ूं, उथी तहज्जुद पढ़ूं, पंहिंजे वञी पंहिंजे छाजे लाइ रब खे रिझाइण जे लाइ, पुनल खे परचाइण जे लाइ जाॻाए थी। नथो थिए, मुड़स नथो थिए। पोइ ज़ाल वीचारड़ी छा थी करे जो पाणी में हथड़ो पुसाए सन्हा छंडड़ा उनजे मुंहं ते हणे थी ऐं अल्लाह जो टाक निकिरी वञे, रब ख़ुशि थिए। ऐं ओॾीमहिल युबाही बिहिमुल मलाइका, रब्बुल आलमीन मलाइकनि खे ॿुधाए ॾेखारे रब फ़ख़ुर थो करे। अल्लाह जीअं ख़ुशि थिबो आहे न, ॾिसींदो हे अथई, हे मुंहिंजो हलाली नौकर। जीअं मालिक पंहिंजे नौकर जी को कारनामो ॾिसी ख़ुशि थींदो आहे ऐं ॿियनि दोस्तनि खे ॿुधाईंदो आहे त यार ॾिसो हे कमु जेको आहे न मुंहिंजे फलाणे दोस्त जो थियल, इनखे मबाहात सॾिबो आहे, यानी ख़ुशी करणु, फ़ख़ुर करणु। अलाह ताला मलाइकनि खे सॾे फरमाए थो ॾिसो ॾिसो मुंहिंजो बानो ऐं बानी कीअं हिक ॿिए खे जाॻाइनि था। सन्हा चंडा ईअं न सुभाणे कोरो भरे खणी हारी। अलाह साईं उन्हनि खे बि तौफ़ीक़ ॾींदो, अलाह साईं असांखे बि सघ ॾींदो। पुट हींअर जो वियुसि न हिन मदीना मुनव्वरा में, अल्हम्दुलिल्लाह महीनो हाज़िरी रही। पोइ हाज़िरी भरे पोइ जेको बाक़ी वक़्तु मिलियो पिए उन में इन मौज़ू ते मूं वेही किताब लिखियो आहे। किताब जो नालो आहे जागण वारी अख। छा रोअण वारी अख त पढ़ी आहे तव्हां जी? रोअण वारी अख केॾो बि संग दिलि हुजे, दिल खे हाज़िर करे ऐं रोअण वारी अख किताब पढ़े, इंशाअल्लाह अख में लुड़क ज़रूर ईंदसि। ऐं हाणे अचे पियो जागण वारी अख। इंशाअल्लाह अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो त उनखे 15 शाबान वारे जलसे ते इंशाअल्लाह ताला अजीब हदीसूं नज़र मां गुज़रियूं। किताबनि जे मुताले करण सां मुंहिंजे आका जा फरमान ऐं बुज़ुर्गनि जा वाक़ियात कीअं ख़ुदा जे बाननि पंहिंजे पुनल खे परचाइण जे लाइ जतन कया, हीला कया, वस कया। हज़रत हबीब अजमी रहमतुल्लाह अलैह खे निंड अची वई, संदन घरवारी जागे पई। छा घरवारी जागे पई? जिन में रात जो पोयों हिस्सो थियो
तो पंहिंजे मुड़स खे पई चए त ओ हबीब, नालो हुअसि हबीब अजमी, ओ हबीब उथी उथी, पंधु ॾाढो परे आहे, मंज़िल डिघी आहे। ए हबीब, जे सफ़र ते पाण हलूं पिया पंधु ॾाढो डिघो आहे, रुञ जो सफ़र आहे। ए हबीब, सालनि जा काफ़िला सभु निकिरी विया, असीं रहिजी वियासीं। ए हबीब, सालनि जा दुर्वेशन जा काफ़िला वही विया, रवाना थी विया, असीं रहिजी विया आहियूं बजणा। ए हबीब उथी उथी पुनल खे परचाई, रोए बि पई ऐं पंहिंजे मुड़स खे जाॻाए बि कई। नवे जवे सली ससुई, सिगो उथी पोच प्रियन खे अॻियां के ची वञनि कायो। ओ अॻियां सख़्तियूं सुझनि पर जूं, पटन में थो खपे पाणी, उते अखियुनि जो आब उञ लाए, सियाणनी असमझायो। ओ अखियुनि जो आब उञ लाए, सियाणनी असमझायो। काफ़िला वञनि पिया कतारिया, असां बि कंहिं काफ़िले में गॾिजी पऊं न, कि अल्लाह वारनि जे काफ़िले में गॾिजी पऊं, मुर्शिदनि जे काफ़िले में गॾिजी पऊं। को रहबर वठो, को कामिल मुर्शिद वठो, उन जे काफ़िले में गॾिजी पऊं। पोइ हीणी डुबरी बकरी बि जेकॾहिं धण सां गॾियल हूंदी आहे त वार ताईं पहुची वेंदी, पर बकरी केॾी बि साॼी हुजे, धण खां धार थी वई त पोइ बघेड़ जो मथां शिकार बणिजी वञे, बघेड़ में फिरे पियो न बा। अल्लाह वारनि जे काफ़िले में शामिल थी पए, कंहिं कामिल जी नज़र पवंदई, कंहिं कामिल जा ॿ लफ़्ज़ निकिता, तुंहिंजी तकदीर संवारजी पई। हज़रत अबू अब्दुल्ला अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे, कि माण्हू आयसि मिलण जे लाइ, जी बुज़ुर्ग पंहिंजे इबादत में आहे, नफ़िलनि पढ़ण में आहे, चयूं त वांदो थिए त पोइ मिलूंसि, नफ़िलनि मां वांदो थियो त वरी तिलावत में शुरू थी वियो, वांदो थिए त मिलूंसि, तिलावत मां वांदो थियो त दुआ में शुरू थी वियो, चयूं वांदो थिए त मिलूंसि, वरी दुआ मां वांदो थियो त वरी नफ़िलनि में शुरू थी वियो। 3 ॾींहं गुज़री विया, आख़िर वे जुड़ो अचे वेही चयूं साईं क़िबला थोरो असां ॾे बि निगाह करम कयो, असां परे को मंज़िल मारे पंधरा करे आया आहियूं, कुझु असां ॾे बि निगाह करम कयो। फरमाई था दा ॿुधो, उन बुज़ुर्ग उन इबादत गुज़ार फरमायो त हिकिड़े ॾींहुं मूंखे बि तव्हां वांगुरु शौक़ु थियो त कंहिं वली जो दीदार करे अचां। पोइ वियुसि हज़रत श्री सक्ती रहमतुल्लाह अलैह, जेको सैयदना जुनैद बगदादी जो बि मुर्शिद हुयो, हज़रत श्री सक्ती रहमतुल्लाह अलैह वटि वियुसि। हीअं दर संदन बंदि हुजे, पर्दो लड़कियो पियो हुजे, ऐं अंदरूं ॿुधुमि त साईं दुआ पिया घुरनि। मूं वञी दर खड़कायो, दर खड़कायो। अदब जी तकाज़ा हूंदी आहे त जेकॾहिं बुज़ुर्ग पंहिंजे के शुगल में हुजनि त उन्हनि खे ख़लल न विझे। फरमाई त मूं वञी दर खड़कायो त बुज़ुर्ग जीअं दुआ घुरनि पिया त मूं संदन लफ़्ज़ ॿुधा। दुआ घुरंदे चई मुंहिंजा मौला जेको इहो ॿाहिरि दर थो खड़काए
तुझे जिक्र खां मुखे पाण दे तो गाफिल करे। मौला इन्हें के मुखा गाफिल करे तू पंहिंजे जिक्र में पंहिंजे इबादत में चालू कर। जिन बुजुर्ग जा ये लफ्ज छा निकता मुझी तकदीर बदलजी वई। जो वली सगोरे ये लफ्ज चया त मौला जेको मुखे तुझे इबादत खां तुझे जिक्र खां तुझे मुनाजात खां पाण दे मुतवज्जे तो करे इन्हें के तू पाण दे मुतवज्जे कर। बस अल्लाह वारे जा लफ्ज निकता उन्हें ॾींहं खां वठी रात ॾींहुं इबादत में आया जेको मज़ो इबादत जो लुत्फ ऐं सुरूर मिलियो तम चवां तो त जिंदगी मुझी कीअं ग़फ़लत में गुज़री वई। ए काश जे श्री शक्ति जे दर ते अॾु वञा हां इन जा ॿ लफ्ज निकता मुझी जिंदगी जी तकदीर बदलजी। वञो अल्लाह वारनि जी सोबत में वेहो खुदा जे प्यारनि सां मुहब्बतूं रखो उन्हनि जे आस्थाननि जा पंधड़ा कयो। मन कंहिं खुदा जे बाने जी मस्त निगाह खजी वई। मस्तन जूं मस्त निगाहूं सुभान अल्लाह। जे ये निगाहूं ॾिसणियूं अथई न हली मदीने मुनव्वरा में ॾिसी हीअं सलाम करे ई फ़कीर निकितो शहनशाह जे दर ते ॿिन्ही जहाननि जे सरदार खे सलाम पेश करे ॿाहिरि निकितुसि। हीअं बीठो हुजां जन्नतुल बकी ऐं रोज़ा अतहर जे विच में गुंबद खजरा खे पियो ॾिसां तेसीं हेॾो ॾिठुमि त हिकिड़ो माण्हू आयो अजीब उन जी जो अंदाज़ हुयो खुदा जो कसम उन जी कैफियत खे ॾिसी मूं ते वजत तारी थी वियो। हीअं परे को तकिड़ो जीअं को माण्हू डुकंदो ईंदो आहे पर हीअं कयूं पियो त या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। बसि ईअं नारा हणंदो जेको कंहिंखे भाकुर पाइण ईंदो आहे जेको विछड़ियल पंहिंजे दोस्त सां मिलण ईंदो आहे अजीब अंदाज़ में दाहूं कंदो रीहूं कंदो रोज़े अथर ॾे डुड़ंदो पियो। हाय 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 अजीब अजीब मस्तानगी हुई। मूंखे पंहिंजी कैफियत तारी थी वई अखियूं मुंहिंजो ॿोटी जी ॾिसां त हमरा आहे को ख़ुदा ॼाणे केरु हो काॾे हली कंहिं दिलबर खे सॾींदो पे आयो ऐं भाकुर कयूं पे आयो ख़ुदा ॼाणे कहिड़े जाइ ते रवानो थी वियो। वरी ॾिठुमि मुझे आका जे दर ते हीअं झोली झलियूं बीठो हुजे हीअं कयूं हाय हाय हीअं झोली झलियूं बीठो हाय हाय हुनजे झोली झलण वारो अंदाज़ ऐं ॻोढ़ा वहनसि पिया सगड़ा पियो करे या रसूल अल्लाह हीअं झोली झलियूं या रसूल अल्लाह। रोज़े अतहर ॾे ॾिसे वरी अंदर हरम पाक ॾे निगाह करे वरी हीअं झोली झले हाय 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 हाय। हुनजे इन चाल उन अंदाज़ा मस्ताना अंदाज़ खे ॾिसी मूं पंहिंजो शेर पढ़णु शुरू कयो। बे ख़ैर खुदारा ढोल पिरीन बे ख़ैर खुदारा ढोल पिरीन पेनुअ जो हिन साइल जो भर झोल पिरीन हली आयो किथां खां मंगतो दर तो जो अची अजे
अड़ो सखी जो दर जो इन दर जा मंगता भी सुल्तान बणजी वेंदा। सुभान अल्लाह। अगे मेरे बुधायो मां रमजान मुबारक में हाजिरी थी, मस्जिद शरीफ जो अर्ज गुजारे सोना मस्जिद को ने चंदो असां कोन कंदासीं, मुर्शिदन जी मना हुआ चंदो असां कोन कंदासीं, खजाने तव्हांजे में खोट कोन्हे। तोखे दावत ॾियां थो, हली सुभाणे जुमो नमाज़ हली पढ़जे गफारी मस्जिद में। इन चैन या 4.5 महीना थिया आहिनि, 15 लाख रुपए जो ख़र्च थी चुको आहे। 15 लाख रुपए जो ख़र्च थी चुको आहे ऐं अञा कमु हले पियो। छत अलहमदुलिल्लाह पइजी वई आहे, अञा इंशाअल्लाह कुबा ठहंदा, फिनिशिंग थींदी, संगे मरमर लॻंदा, मुनारा ठहंदा, सजण ठरंदा। ओतिरी प्यारा छो था घबरायो, छो था परेशान थियो, छो था जिंदगी बर्बाद कयो। वठो दर दिल भर जो, अल्लाह जो दर वठ, रसूलुल्लाह जो दर वठ। पोइ ॾिस त तुंहिंजो मुरादूं पूरियूं थियूं या न थियूं। ओदा मुझे सोने जे दर ते एड़ी खैरात थी वंडजे, एड़ी खैरात थी वंडजे जो इन दर जो मंगतो वरी कंहिं ॿिए दर जो मोहताज थियणो ई न। रब्बू आ घुरण वारी ज़बान जी, घुरण वारी रब दिल जी, रब शल मूंखे उहो घुरण वारो ढंग हुजे। पेनू पेनू भी पेनू हूंदा आहिनि, पिनण ते बि चानस, कंहिंजी चानस, के पिनण वेंदा आहिनि त झोल भरे ईंदा आहिनि, के पिनण ईंदा आहिनि त टको पैसो मस मिलंदो आहे। पर हे दर अहिड़ो आहे जंहिं दर जो मंगतो खाली मोटंदो ई न आहे। अलमदद प्यारे नबी, प्यारे नबी, अलमदद प्यारे नबी, प्यारे नबी, जो पुकारे उसका बेड़ा पार है, सारा आलम तालिबे दीदार है, मरहबा क्या रोज़े सरकार है, भीनी भीनी है मदीने की फज़ा, लम्हा लम्हा बारिश अनवार है, इन सफर जी ॻाल्हि आहे। हिकिड़े ॾींहुं थोरी गर्मी थी, मदीना मुनव्वरा में थोरी गर्मी थी, छो त बादशाह जो उते वेठो आहे त हर कंहिंखे सलामी त थियणो आहे न। गर्मी भी सलाम भरण पई अचे, सर्दी भी सलाम भरण पई अचे। थोरी गर्मी थी त को माण्हू वञे पियो, चई यार आज तो बहुत बड़ी गर्मी है। मूं पंहिंजे साथी खे चयो, मूं चयो ॾिस शिकायत कंदो थो वञे त आज बड़ी गर्मी है, अॼु ॾिस मींहुं पवंदो। ख़ुदा जो कसम शाम थी त मींहुं पियो। ही अहिड़ो दर आहे, ही अहिड़ो दर आहे जो महबूब पंहिंजे महिमान जी गर्मी बि कोन था सहन। रुगे अख निमाणी करे, अख निमाणी करे मदीने शरीफ जे कहिड़ी बि कुंड में हुजे, अख निमाणी करे रुगे रोज़े अतर ॾे निहारे थो हुन जा बेड़ा पार। शाम थी ऐं थधिड़ी हीर खुली, हाय हाय मूंखे वरी बेटा ई यादि अची हीर लगी थधड़ी त मूंखे वरी बेटा ई यादि अची ओ लगी ॾखिण जी मारू मुंहिंजा वीर
दखिण जीर मारू मुझा मीर हाय हाय मुझे ड्यूत मलीर में खिलियो पियन थ्यू खीर मारू मुझा मीर आओ इत बंदे में वो आया बंद्याणी केॾीमहिल तूं बि त सदा हणी ॾिस न त इहा हीर तोखे बि नसीब थिए थी या न थिए। दोस्तनि मोहतरम क़ुरान फरमायो फ़ाइदा फ़रग़्त जॾहिं वांदा थियो हाणे वांदा न वेहो कुझु कयो तस्बीह खण दुरूद पढ़ भला जे दुरूद पढ़ंदे पढ़ंदे दिल वरी हेॾे होॾे वाझाए थी त पोइ वरी ज़िक्र ख़ुदा जो शुरू कर। ज़िक्र में मज़ो नथो अचे वज़ू करे नफ़िल पढ़णु शुरू कर। भला जे नफ़िल पढ़ण ते दिल नथी चवई त कंहिंखे वेही नेकी जी ॻाल्हि ॿुधा कंहिंखे बुराई खां मना कर ॿियो कुझु नथो पुॼई को रस्ते में कंडो पियल ॾिसी उहो परे करे छॾ वाट ते को भितर पियल ॾिसी उहो परे करे छॾ ॿियो कुझु नथो अचई ॿियो को बि कमु नथो करे सघी वञी अमड़ ऐं अबे जे चेहरे जी ज़ियारत वञी कर। भला जे इहे बि नथो करे सघी अबो अम्मा गुज़ारे विया अथई त पोइ उन्हनि जे क़ब्र जी वञी ज़ियारत करे यार। भला जे ईअं नथो करे सघी के बीमार खां पुछी आ के अंधे खे वञी रस्तो ॾेखार के बुखियायल खे मानी वञी खारा। भला इहे जे सभु कम तो को नथा थी सघनि पोइ हिकिड़ो कमु कर इन्हनि सभिनी कमनि जे पारां उहो हिकिड़ो ई काफ़ी। कहिड़ो कहिड़ो फज्र जी निमाज़ खां पोइ 2 रकातूं नफ़िल जेको इशराक पढ़बो आहे न सिज थोरो मथे चढ़ी अचे 2 रकातूं नफ़िल इशराक जो पढ़ो इन्हनि सभिनी इबादतुनि जे पारां काफ़ी। साईं फरमाइनि था त जेको फज्र निमाज़ पढ़ियूं उन जाइ ते वेठो आहे ॿी का गुफ़्तगू ॿी का कचहरी दुनियावी गुफ़्तगू नथो करे ऐं सिज थोरो मथे कानो ॾेढ चढ़ी अचे पोइ 2 रकातूं निमाज़ नफ़िल इशराक जो पढ़े त हज ऐं उम्रे क़बूल पियल जो सवाब लिखी। मुफ़्त में हज खपे कन न वकील अली अहमद पे जो 3000 है टिकट त घणा पिया कहिड़ी खननि भला जे उहो उमिरो महांगो थो नज़र अचे त हे मुफ़्त जो उमिरो अथई न वेही ख़ुदा ताला जल शानो जे घर में चंद खड़ियूं वेही ऐं 2 रकातूं नफ़िल इशराक जो पढ़ त रब करीम तुंहिंजे लाइ हज ऐं उमिरो क़बूल पियल सवाब लिखा छॾ। भला ॿुधो मुंहिंजो आका फरमायो मदीने वारे साईं फरमायो त अहिड़ी ॻाल्हि ॿुधायांव जेका सॼी दुनिया ऐं दुनिया जे मौजूद सभिनी मिल्कियतुनि खां वधीक क़ीमती आहे। दुनिया में छा नाहे जी इंच गिराठ ते झगड़ा लॻा पिया आहिनि ही प्लाट मुंहिंजो आहे ही ज़मीन मुंहिंजी आहे। कंहिंजो सोन ते कंहिंजो पैसे ते कंहिंजो मिल्कियत ते कंहिंजो माल ते तनाज़ो आहे तकरार भाउ सां नथो ठहे मिल्कियत ते झगड़ा आहिनि। साईं फरमाइनि था दुनिया जूं सभई मिल्कियतूं इन्हनि खां वधीक क़ीमती शइ खपे कोन खपे। मुंहुं ढके बीठो दुनिया ऐं दुनिया में मौजूद हर मिल्कियत खां वॾी मिल्कियत खपे। साईं फरमाइनि था रात जे वक़्त में सिर्फ़ 2 रकातूं निमाज़ नफ़िल पढ़ो दुनिया ऐं दुनिया में मौजूद सभिनी मिल्कियतुनि खां वधीक। पर रात जो तहज्जुद ते नथा उथी सघो त सोमाणी जी निमाज़ खां पोइ 2 रकातूं नफ़िल पढ़ी छॾियो इहो बि सॼी दुनिया जे मिल्कियतुनि खां वधीक भले। पर ॿुधो
जेकॾहिं न सिजल थे जी निमाज़ पढ़ी ऐं सिजल थे जी निमाज़ खां पोइ घणियूं रकातूं पढ़ी पियूं न जी फर्ज़ खां पोइ बरकात सुन्नत बरकात नफिल जेकॾहिं इहे 4 पढ़ी पोइ रुॻो 2 रकातूं नफिल पढ़ी छॾ सिजल ते खां पोइ 2 रकातूं नफिल पढ़ी छॾ त तुंहिंजो नालो आबिदनि में अलाह ताला लिखाए छॾे। ऐं सहाबा किराम फरमाइनि था त असां वटि वॾे खां वॾो गुनाह इहो हुयो सहाबनि वटि कंहिं वटि सहाबा किराम फरमाया त असां वटि वॾे खां वॾो गुनाह असां इन खे सम्झंदा हुआसीं जो जंहिंखे क़ुरान जूं कुझु आयतूं यादि हुजनि ऐं पढ़े न इहे सुम्ही पवे वॾे खां वॾो गुनाह असां बि चवंदा त असां इहो गुनाह सम्झंदासीं क़ुरान जूं कुझु आयतूं यादि बि अथसि उन्हनि मां कुझु पढ़े नथो इहे सुम्ही पवे वॾो गुनाह इहो ॿियो कुझु नथो अचे कुल वला सुम्हण खां अॻु में कुल वला आद पढ़ कुलौज़ बिरबिल फलक पढ़ कुलौज़ बिरबिल नास पढ़ पर जे न वुज़ू करे ऐं पोइ बिस्तर ते सुम्ही त जे उन राति मरी पवी त क़यामत जे ॾियारे शहीदनि जी जमायत उन राति शैतान जो तो ते हमलो न थींदो जिन न ड्रिजारींदई घणा जिन्ननि खां बि ड्रिजंदा तूं त कोन ड्रिजंदे मां ॿियनि जी ॻाल्हि थो कयां आवाज़ सम्झो था न आयशा सिद्दीक़ा साईं फरमाए थी त मुंहिंजो सोणो सरदार राति थींदी हुई सुम्हण खां अॻु में 3 भेरा कुल या अय्युहल काफ़िरून कुल वला अहद कुल बिरबिल फलक कुल बिरबिल नास अलहम्द शरीफ आयतुल कुर्सी इहे पढ़ी पाण ते हथ ते शुकारींदा पोइ पंहिंजे चेहरे खे हथनि खे हीअं घुमाईंदा जेसीं ताईं हथ पहुचंदो पंहिंजे जिस्म ते घुमाईंदा हिकिड़ो भेरो ॿियो भेरो टियों भेरो ईअं करे पोइ आरामी थींदा हुया इहो उम्मत खे तालीम ॾिनो जेकॾहिं तव्हां ईअं पढ़ी पोइ सुम्हो त तव्हांखे न को जिन ड्रिजारींदो न को चोर तव्हां ते हमला आवर थींदो न को दुश्मन को मदो मुंहुं न पवंदो तव्हां ऐं ख़्वाब ॾिसंदो त राति जो ख़्वाब सचा ऐं रूह तव्हांजे खे बालीदगी ऐं पाकीज़गी नसीब थींदी परवाज़ कंदो आला सेर नसीब थींदा ज़ियारतूं सुठियूं नसीब थींदियूं ज़ियारतूं ख़्वाब सुठा थींदा हुन वांगुरु न चईंदा हलवे जो थाल मिलियो मुलनि खे हुनजो हे बंदा खाई वेंदो हो चए हो खाई वेंदो हिक बि मेणसंद आई मुलनि खे हाणे बाबा इहो हलवे जो थाल ढके रखो जेको सुठो ख़्वाब लहे उहो खाए चई थाल ढके रखियो हाणे हे सुम्ही पिया निंड अचे न रहे अचे अखियूं ॿुछियूं पियूं आख़िर पासा वराईंदे वराईंदे हिकिड़ो सुतो ॿियो सुतो टियों जो उथियो उथंदे अचे थो थाल खे पवे थो भीग करे छॾियो थाल साफ़ करे वरी ढके ढूमे सुम्ही पियो हाणे सी उथिया थाल खे फिरिया वेठा आहिनि 3 ॼणा वादे ख़बर तो कहिड़ो ख़्वाब ॾिठो चई बाबा मां अञा सुतुसि अजीब ख़्वाब ॾिठो अञा सुतो आहियां ॾिसां मलाइक सगोरा मूंखे वठी विया मके पाक ॾाढा काबे जा दीदार कयमि कूड़ बेड़ो ऐं महबूब फरमाइनि था ॻाल्हि यादि अची वई ॻाल्हि न हदीस यादि अची वई मदीने वारे साईं जी सही बुखारी सही मुस्लिम जी हदीस आहे मुंहिंजे आका फरमायो त जेको कूड़ो ख़्वाब बयान करे छा क़यामत जे ॾियारे में 2 जव ॾींदसि ऐं मलाइक डंडा खणी अचे बाहि जा गुर्ज़ हथनि में खणी बीहंदा चवंदा इन्हनि 2 जवनि खे ॻंढ ॾे हाणे जवन खे ॻंढ उहो किथां अचे पोइ अचे कुटींदसि मलाइक चवंदा ॻंढ ॾे चवंदई ॻंढ त अचे कोन थी चए पोइ ख़्वाब जो कूड़ो बयान कयो हुई सम्झो था कूड़ा ख़्वाब बयान न कंदा कयो कंहिंखे धोखो न ॾियो मुला साईं ख़्वाब वेही ठाहिया त को सुठो ख़्वाब थिए त हलवो मूंखे नसीब थिए चई बाबा मूं जो ख़्वाब में ॾिठो त वञी पहुतो आहियां मके पाक ॾाढा काबे जा दीदार कयमि तवाफ़ कयमि हजर असवद खे चुमियूं ॾिनमि
हतीम में अंदर नफिल पढ़ियम वरी से वठी आया मदीने मुनव्वरा ॾाढा महबूब जा दीदार थिया नूरी नज़ारा सॼी रात मक कयो वाह सही वाह वाह जो क़ाबिल टे खे चयो आहे तूं ॾे ख़बर चई यार मां जो अञा सुतुसि त हिकिड़ो मलाक डंडो खणी आयो चई भेण हिकिड़ो वियो आहे मके मदीने ॿियो वियो आहे सते आसमान ते इहे जॾहिं मोटनि हलवो ठरी वेंदो थी खा न त हणाए थो डंडो सो यार मूंखे बि मारे बुटू फट सो मूं सिर बचाइण जे लाइ हलवे खे राड़े छॾियो वदा जेको बावज़ू सुम्हे थो अल्लाह ताला उनजे रूह खे पाकीज़गी नसीब कंदो सुठा ख्वाब ॾिसंदो ख्वाब में डिज न थींदुसि ऐं जेको सुम्हण खां अॻु में आयतुल कुर्सी पढ़ी ऐं हीअं पंहिंजे घर ते शूकारो हणी छॾे चोर जे चोरी खां डाकू जे फुरण खां बाहि जे सड़ण खां ॿोॾ जे ॿुॾण खां चोर जे लुटण ई खाट हणण खां इन जो घर अल्लाह जी हिफ़ाज़त में